बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल खे 5 ॾींहं गुज़री वञण बावजूदि कश्मीर ज़िले जी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। उन सां गॾु गुज़िरियल ॾींहुं सिंध असेंबली इजलास में अपोज़िशन पारां शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ते भरपूर नमूने सां एहतजाज कयो वियो। अपोज़िशन अॻवान हलीम आदिल शेख कश्मीर ज़िले जे सरदारनि जागीरदारनि ते तमामु वॾा इल्ज़ाम पिण लॻाया आहिनि। शबीर बिजारानी साहब छा चयो ऐं हुकूमती बेंचनि खां रुॻो दुआउनि जूं दरख़्वास्तूं थींदियूं रहियूं, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल खे 5 ॾींहं गुज़री वञण बावजूदि कश्मीर ज़िले जी पुलिस जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। हिकु तरफ़ कश्मीर जा धाड़ेल पुलिस लाइ वॾो चैलेंज बणियल आहिनि। धाड़ेल रोज़ु माण्हू अगवा कनि था, वीडियोज़ रिकॉर्ड थियनि थियूं ऐं उन सां गॾो गॾु उनखां भुंग जी रक़म वसूल कई वञे थी। उहे माण्हू मोटनि था, भुंग भरे मोटनि था, पर पुलिस उन्हनि खे अञा ताईं पटो न विझी सघी। त ॿिए तरफ़ जेके क़बीलाई दहशतगर्द आहिनि उन्हनि बि पंहिंजी कार्रवाई शुरू करे छॾियूं। दीदा दिलेरी सां प्रोफेसर अजमल सावंत खे क़त्ल करण बाद धाड़ेलनि वीडियो ठाही, पर उन बावजूदि जेको सरकार जी रिट खे चैलेंज कयो, रियासत जी रिट खे चैलेंज कयो, पर तंहिं बावजूदि 5 ॾींहं गुज़री वञण बावजूदि अजमल सावंत जा कातिल पुलिस न पकड़े सघिया। गुज़िरियल ॾींहुं IG सिंध कश्मीर आयो, पर तंहिं बावजूदि बि इन मामले ते का बि अॻु भराई न थी सघी आहे। प्रोफेसर शहीद अजमल सावंत जो क़त्ल तमामु वॾो हिकिड़ो क़त्ल आहे, जंहिं ते सॼी सिंध एहतजाज कयो, सॼी सिंध ॿरी उथी, पर तंहिं बावजूदि बि पुलिस जे कन ते जू न चुरी आहे। अगरि प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि त तव्हां सम्झी सघो था त इन खां पहिरियां पाण इहो चवंदा रहिया आहियूं त कश्मीर में कानून नाले का बि शइ न आहे, जंहिंजी मर्ज़ी पवे उथे माण्हू मारे छॾे, उन ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थींदी आहे। ईअं लॻंदो आहे त कश्मीर पाकिस्तान अंदरि बि न आहे, जिते का बि कानून नाले का शइ न आहे, जंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे मारे छॾे, जंहिंजी मर्ज़ी आहे उथे गोलियूं हणे, फायर करे, माण्हू मारे ऐं हलियो वञे, उन ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थींदी। ऐं असांजी उहा ॻाल्हि सच साबित थिए पई। तव्हां ॾिसो पिया त शहीद प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल ते सॼी सिंध ॿरी उथी, सॼी सिंध एहतजाज कयो, पर तंहिं बावजूदि बि 5 ॾींहं गुज़री वञण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अगरि शहीद प्रोफेसर अजमल सावंत जो हेॾो हाई प्रोफाइल केस बि पुलिस हल नथी करे त बाक़ी आम जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तितर ऐं जेको आहे कबूतरनि जीअं शिकार करे मारियो थो वञे, उन्हनि जा त हूअं ई जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। गुज़िरियल ॾींहुं अपोज़िशन पारां सिंध असेंबली जे इजलास दौरान भरपूर नमूने सां एहतजाज कयो वियो। इहो मुतालबो कयो वियो त शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हलीम आदिल शेख इहो सॼो जेको मामिलो आहे इहो असेंबली में उथारियो। हलीम आदिल शेख इहो चयो त जेको प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल आहे उहो शऊर जो क़त्ल आहे, सरकार खे जवाबदारनि खे सोघो करणु घुरिजे। उन तक़रीर दौरान जेको आहे त हलीम आदिल शेख इहे इल्ज़ाम लॻाया त कश्मीर में सरदारनि जागीरदारनि जो राज क़ाइमु थियल आहे। उहे सरदार, उहे जागीरदार पाण माण्हू माराइनि था, पाण FIR कराइनि था, पाण ॿधाइनि था, पाण छॾाइनि था ऐं उहे वरी पाण फ़ैसिला कंदा। तमामु वॾो जेको इल्ज़ाम आहे हलीम आदिल शेख जो, उन्हनि कल्ह असेंबली में लॻायो, पर हलीम आदिल शेख जे उन इल्ज़ाम खे कंहिं बि तरदीद न कई, कंहिं बि उथी करे उन ते ॻाल्हाइण जी ज़हमत महसूसु न कई। ऐं हुकूमती जी अपोज़िशन तमामु वॾो एहतजाज कयो ऐं ईअं ई हुकूमत खे फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो करणु घुरिजे आहे। उन दौरान को मौक़िफ़ साम्हूं अचे हा त असां हे कार्रवाई कई आहे, ही पेशरफ़्त थी आहे, उन ते जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार थींदा, पर हुकूमती बेंचनि खां कुझु माण्हुनि उथी करे ॻाल्हायो, जंहिंमें डॉक्टर सोराब सरकी उन उथी करे दुआ जे जेको सेशन हो उन दौरान उन्हनि इहो चयो त उन्हनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उन्हनि जे वारसनि सां मां वियो आहियां, ताज़ियत कई आहे, उन्हनि इहो मुतालबो करण जी कोशिशि कई त जेको आहे त डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि खे सोघो कयो वञे, त स्पीकर उन्हनि खे रोकियो, उन्हनि खे चयो तव्हां दुआ ते ई महदूद रहो, तक़रीर न कयो। अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे रोकियो वियो। ॿिए तरफ़ वरी जेको कश्मीर जो सूबाई वज़ीर आहिनि शबीर बिजारानी साहिबु, उन्हनि पंहिंजी जेको आहे त दुआ दौरान इहो इतराफ़ कयो त डॉक्टर अजमल सावंत जेको प्रोफेसर अजमल सावंत उन्हनि जे हल्के जो हुयो, उन्हनि खे तमामु उनजे ख़ानदान सां वॾा तालुकात हुया। दुआ जी दरख़्वास्त कई, पर इहो ॿुधाइण जी ज़हमत महसूसु न कई शबीर बिजारानी साहिबु त कातिल गिरफ़्तार छो न थिया आहिनि, कातिलनि ख़िलाफ़ु कार्रवाई छो न थी आहे ऐं कातिल आख़िर कॾहिं सोघा थींदा।
इहा ॿुधाइण जी ज़हमत उन्हनि महसूसु न कई आहे। अहिड़े तरीक़े सां गैर संजीदा अंदाज़ में इन सॼे मामले खे हुकूमत, पुलिस, सरकार वठे पई। तमामु वॾो हिकिड़ो क़तलु आहे। अगरि ईअं ई हाई प्रोफाइल केसनि जा जेके जवाबदार आहिनि उहे बि अगरि गिरफ़्तार न थींदा त पोइ आम माण्हू जे ख़िलाफ़ु माण्हू खे कहिड़ो इंसाफ़ मिली सघंदो। सरकार खे घुरिजे त प्रोफेसर अजमल सावंत जे क़ातिलनि खे फिल फॉर गिरफ़्तार कयो। अॼु सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू के मामले में मुलाक़ात थींदी। अलाह भाई।